हिन वेस में हथियार हथ में खणी बकरियुनि जो थणक आहे। ॿाहिरि निकिरंदी आई न मां साहब त मासड़ मिठल जी धी न पर कंधार पुट लॻंदी आई। कंधार पुट तोखे रोज़ ॾिसण वारो माण्हू बि भुलिजी पवंदो त अहिड़ो हुस्न वारो छोकिरो केरु आहे। तोखे वणंदी आहियां, बाक़ी ॿिया चरिया थिया आहिनि जो मूंखे हसीन चवंदा। हुस्न जो काल पइजी वियो आहे छा असांजे सॼे ॻोठ में? रुगो ॻोठ जी ॻाल्हि न आहे मासात मिठी, पूरे तर में मूंखे पक आहे त तो जहिड़ी का बि हसीन कोन्हे का, ऐं ॿियनि मुल्कनि जा महबूब बि कसम सां तुंहिंजो मट न आहे। मां सां त ॻोठ जी हिकु नाचीज़ राबेल खे एतिरो तो साराई, ॻाल्हि त ईअं थो करे ॼण मां का वॾी हूर परी हुजां। हुरनि ऐं परियुनि खे बि जोड़ींदड़ साॻियो ई रब आहे जंहिं तोखे जोड़ियो आहे, ऐं रब पाक इंसान खे अशरफुल मखलूकात जो दर्जो बि ॾिनो आहे। मुंहिंजा महबूब, मुंहिंजी ये दिलि बोले थी त जन्नत जी हूर बि तुंहिंजे अॻियां हाराए वेंदी। मूंखे पक आहे त मुंहिंजे महबूब राबेल जे अॻियां घणेई हुस्न वारा हाराए वेंदा। छो महबूब, तुंहिंजे मुख ते मुर्कुनि जो छांवरो अॼु चालीहे जे चिट जहिड़ो ॾेख ॾेई रहियो आहे। ख़ैर त आहे न मासात? मासात दिल में ख़ौफ़ थी पियो आहे। त किथे वक़्तु मूंखे तोखां छिनी न वठे। मासात वक़्त सां विढ़ंदुसि, नसीबनि सां पंहिंजो जहिड़ो थींदो, तक़दीर सां बि बग़ावत कबी जेकर राबेल मुंहिंजी न थी। अल्लाह न करे, अल्लाह न करे मासात त पाण ॿई जुदा थियूं। हिकु ॾींहुं त छा, हिकु पल बि, हिकिड़ो पल बि पंहिंजी हयाती प्यारी न कबी। जे जुदा थियण जा पल आया त राबेल, पोइ तूं अहिड़ियूं ॻाल्हियूं करे मल्हार जी ज़िंदगी छो पई खुटाई? मासात मुंहिंजे प्रीत जी गवाही तोखे वण टिण ॾींदा, पखी पखण ॾींदा। तुंहिंजे मिलण खां पहिरियां ऐं मिली वञण खां पोइ हिन राबेल जे लाइ ऋण बि महकी पवंदो आहे। पर जेकॾहिं वक़्त जी असां सां बेवाजिबी थी त पोइ चंड ते चढ़ी मिलबो, रोज़ सितारनि सां गॾिजी आसमान में उभरबो। ही करे बि महबूब जो मान त रखिणो आहे।